सय्यदना व मौलाना मुहम्मद वअला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। मुअज़्ज़िज़ इकराम उफ़ाज़िल सादत इकराम जमील अहबाब आले सुन्नत व जमात। दोस्तों, अॼु को ही जलसो अज़मत मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस उनमें एक तालिब जी दस्तार फज़ीलत भी थी। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख करोड़ एहसान जो अल्लाह तबारक व तआला असांखे इन जलसे अज़मत मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइण उनमें गॾु थियण जी तौफ़ीक़ ॾियनि। दोस्तों, हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह चयो बादल खुदा गुज़रिल कोई किस्सा मुख्तसर। अल्लाह जी अज़मत खां बाद, अल्लाह जी शान खां बाद जेकॾहिं का अज़ीम हस्ती आहे, जेकॾहिं कंहिंजी अज़मत आहे, उहा अज़मत मुस्तफ़ा। शेख सादी फरमायो त मां कहिड़ी अज़मत बयान कयां, कहिड़ी तारीफ़ बयान कयां मुस्तफ़ा करीम जी। तव्हांखे सवलो सम्झाइणो थो पियो। बाद ख़ुदा गुज़री कोई किस्सा। अल्लाह खां बाद जेकॾहिं का वॾी का हस्ती आहे, अज़ीम का हस्ती आहे, उहा मुस्तफ़ा जी ज़ात। दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह मौलाना अब्दुल रब साहब जन पंहिंजे मदरसे मां हाफ़िज़ में तैयार कनि था पिया, आलिम में तैयार कनि था। सुभान अल्लाह। ऐं रोज़ सुबुह जो दर्स क़ुरान में हिते थींदो आहे। माण्हू चवंदा आहिनि सुन्ननि खे क़ुरान न ईंदो आहे। उन्हनि जे लाइ इहा गुज़ारिश आहे त तव्हां जे लाइ फिटाई साहिब चयो आहे अहिड़ी आहे, तव्हां माना बनाईंदा आहियो। जेकॾहिं क़ुरान ॿुधणो ऐं सम्झणो अथव त के सुन्नी आलिम गॾु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दोस्तों, अजीब दुनिया में रविश पैदा थी रही है। बाबा अल्लाह के मनो था भला सभी नबियन जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा मनो था। वो जेकर मुस्तफ़ा करीम जो शान के बयान करे इन्हनि ताईं घणो शान बयान करे। हिकिड़ा वरी अहिड़ा जाहिल सूफ़ी आहिनि, उहे सिखड़ा अहिड़ो ज़ुल्म था कनि
एड़ो गुरु था कन जो हद ही कभी था दोस्तों अहले सुन्नत उन जो नालो आहे सादिकीन जी जमात उहा जमात है अल्लाह वारन जी जिन सजे मामलात के ये रसूल दिलायो सुभान अल्लाह बात कर पे दोस्तों शेख सादी होते जो बाद खुदा बुजुर्ग को एक किस्सा मुख्तर रब जार फिक्र जाते हैं अल्लाह बिस्मा रसूल मुझे दा लफ्ज़न जी अगर के उसूल बचे भले जिका हक जी गाल होंदी बयान सुभान अल्लाह दोस्तों जो असीं अल्लाह वाला जे कॾहिं जिन हक़ जी ख़ातिर सिर में लॻा मुतले कयूं असांजा अकाबरीन असांजा मुतालिकीन असांजो तालुक़ उन्हनि बुज़ुर्गनि सां आहे उन्हनि सां निस्बत आहे जिन हर हाल में हक़ ऐं सच जे नाले खे बुलंद कयो सुभान अल्लाह अॼुकल्ह हिकिड़ी सज़ा पई थी हले हिकिड़ा चवनि था नबी जा साहब ॿिया वञनि था असां नबी जी आल माण्हुनि में झड़ो पैदा थियो सुननि जी ॻाल्हि थो कयां ॿार सुननि जी ॻाल्हि अहल बैत नबी जा साहब 1400 साल में सुनन झेड़ो कोन हाणे सुनन झेड़ो कराए छॾियो ॻाल्हियूं अहिड़ियूं पैदा चवंदे वॾा अहल बैत जा वॾा आले रसूल जा आशिक़ साईं शबीर जा खां पुछण करे जेको नज़र ॾेई उन खां सुठो जवाब पुछो तो सही ॾुखियारो कंडियारे में सुठा वेठा जैसे ॾुखिया वेठा उसे भला हलूं था हिकिड़ी ॻोठ वठी हलूं था जी ख़िदमत कयूं न बरो चढ़ंदो बाक़ी फसाद बर्पा करण जे लाइ हिकिड़ा सहाबनि जो नालो था खणनि हिकिड़ा आल बैत जो नालो खणनि फसादी टोला दोस्तों इब्न आलम कई में ज़मान पीर मिठा साईं उन्हनि में इब्न आलम एॾो दर्जीदो बयान फरमायो आहे अहल बैत सां मोहब्बत ऐं सहाबा सां प्यार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿई चीज़ूं ईमान जी चीज़ूं आहिनि सुभान अल्लाह पर दोस्तों हिन वक़्त जी अहम ज़रूरत जेका आहे वाह वक्त जी अहम जरूरत है मुस्तफा करीम जी अज़मत बयान करणु सुभान अल्लाह मुस्तफा करीम जी अज़मत बयान करणु अल्लाह से जेको पावर मदीने वारे साईं खे ॾिनो आहे न मदीने वारे साईं जो पावर माण्हू खे ॿुधाइणु सुभान अल्लाह दोस्तों अल्लाह से फरमाया अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह से अल्लाह के मगर तमाम जहान के लाए रहमत इजाज़त से फरमाया मा कान मुहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन
नमो कयो असीसी नाहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तामा के रूप मन पी वला के रसूल पर अल्लाह जो रसूल ऐ आखिरी नबी खातमुन नबी सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला नबी की असमत बयान की हाणे असां में भेण में पंहिंजी असांखे भेण खोले माण्हू किसी नंढा नंढी पैदा थी सघनि था उन में घर कोन्हे अहिड़ी त सज़ा हले थी पई कादियानी जी या टोला कादियानी त कादियानी पर ॿिया बि थोरा घणा निकिरी पिया जेके दीन खे दुश्मन जे लाइ दीन खे ट्रांसफर करण जे लाइ सरगर्म रहनि दोस्तों इनजे ख़ातिर गौर फिक्र कयो तवज्जो कयो पंहिंजी अख खोलियो ऐं उलमा खे ख़ुसूसन इहा नसीहत आहे त गौर ऐं फिक्र कयो ऐं ज़ोर ॾियो मुस्तफ़ा जी असमत बयान कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजे लड़कनि जे पासे दादू जे पासे जेको नओं पीर आयो कृपा कयो पुराणी ॻाल्हि आहे सही वॾा वॾा मौलवी हुजनि अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए पीरो ऐं करम बयान करे बोली वञे हथ मोटिया ते वास में वाह मानी खराए किबला किबला के जो गुलाम मौलवी साहब जो वियो मथे जो चढ़ियो तो पीर जी वो साहब सुठो इन कर रुपए छाप सकनी उधर केड़ा तुरी ॻाल्हि कई सुठो न इसलिए मत कर चीजें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन बाबू से मुलाकात करण जे लाइ मां जी मांदे बोली साहब फिलहाल कोठी वठी बोली में कुवन जो हकीम साहब जो ॿुधण देर न कई पातर लाए वटे खुदी मोटर जो मथो कोठी ते जाए दुनिया लाए और रोड ते खड़ी आहे निकल अरे मां जी को खसीस मुझे चाहे जरूरत हैसियत तू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो मिलण बाद तो वरी मोजे करे से वापस मोटा कूड़ तो कर नबी ने आज मुझे ना सुनने में एक टीम में पैदा किया है कि कुछ जोड़ बन तो इसी रात की मत है जगह हमारा बदलना चाहिए ना डैडी ये थी कुछ का पंजाब नमाज पढ़ना भाई क्या करना किसी नाम तो पढ़ना साईं नहीं पढ़ाते हैं तो भगवान से कि दाढ़ी ना बने तो कि नाम तो लगे जाए जो मुनाफिका जेको जो नबी साहब के आ रहा दाढ़ी बोलेगा दे दाढ़ी हो एवरी जमाने में सना गया नबी की सना जो हक उनके आए जेको पंहिंजी सूरत नबी आहे सुभान अल्लाह मानो जिम्मेदार का सीधा आशीर्वाद को दाढ़ी पूरा करने के मन से नहीं वो मतलब लगे हो जित दाढ़ी ना रखे सुभान अल्लाह सुभान अल्लाह आज जे दौर में झेड़ो से दाढ़ी दे में दौर
हिकु मुल्क को चलो पर दुबई जो मुल्क में विच ते उन पारसी ठाही जंहिंजी ॾाढ़ी हुजे उनजी अछी ॾाढ़ी हुजे पुट ॾाढ़ी पूरी हुजे उनखे वीज़ा न ॾियो छो जो यहूदियुनि सां संगत रखी आहे मतां ईअं त मौलवी यहूदियुनि सां उणंदे जनवरी महीने जी ॻाल्हि कंदा दिसंबर जनवरी ट्रेवल एजेंसी वारी रिगार्डिंग मोबाइल तो छेड़ो तो ॾाढी थिया न छो त इहा मुस्तफा जी सुन्नत आहे सुभान अल्लाह बोलो छोड़ो बोला केसा जहिड़ो माण्हू असां जहिड़ो अड़े तूं त मूं जहिड़ो थी सघे तूं वरी मुंहिंजी जहिड़ो कोन्हे को तू मदीने वाले से उम्मीद ने एक आम मानव जी एक नेक नवाजी जे नूर आमद में सब दर्जात जो फर्क है बशर जा दर्जा एक आम मानव नबी जे दर्जात में करोड़ा अरबहा दर्जात बड़ा फर्क है दोस्तों यहूदी जवान असांजे नबी हेड़ी ताकत सुलेमान अलैहिस्सलाम दुनिया ते बादशाही कई दाऊद अलैहिस्सलाम दुनिया ते बादशाही कई सुलेमान अलैहिस्सलाम के पखी जो बादशाह जानवरन जो बादशाह पखी को लगे जी रबुल्ला पूरी दुनिया दे नजर हुई असांजे नबी खातम नबी ना और भित का पर नबी और मुला के नक्श हणजन जाना जेको नबियन जो सरदार आ तो जेके मौजज़ात नबियन वट आहिन असांजे नबी खे मौजज़ात खां वधीक हूंदा आहिन या न सुभान अल्लाह बेशक हूंदा आहिनि बेशक असल में नबी की अज़मत की बयान करनी सुभान अल्लाह असां सुनी में जो करे हणा करा जोश में करे नबी की केजो मोहताज करे गांव करे केजो पुराने जाए ये न थिया न ही कम ही दोस्तों अकीदो हुजण खपे नबी कुल मुख्तार सुभान अल्लाह ही कायनात अल्लाह से नबी हथ में सुभान अल्लाह सुभान जेको चाहिदो हर के चाहता मर्जी मालिक गलदार की अल्लाह का चाहता मर्जी अहमद मुख्तार सुभान अल्लाह सब चवन तो मर्जी अल्लाह जी अल्लाह जे तो मुझे मोहम्मद जी मर्जी सुभान अल्लाह अल्लाह सही मदीने वाले सही की मुख्तार कौन सुभान अल्लाह दोस्तों ये जगह कायनात है ही कायनात दुनिया चंद सितारा कहतियूं नबी हीअ दुनिया जे लाइ बि नबी आहे उन्हनि ताईं बि नबी जो पावर हले थो पियो पर अहिड़ियूं जेकॾहिं ॿियूं दुनियाऊं आहिनि त उन्हनि ते बि नबी जो पावर सुभान अल्लाह हर उहो जहां हर उहो आलम जेको अल्लाह से बनायो आहे हर अल्लाह जी बनायल मखलूक हर खालिक की पैदा कयल चीज नबी जी रहमत में नबी जी नबूवत कोन ताईं सुभान अल्लाह मथा को चए थी शिरक थी कोन्हो दोस्तों ये नबूवत नबी साईं जी नबूवत नबी साईं जी जो इल्म गैब नबी साईं जी नज़र
कि तू असांजे लाइ ला महदूद आहे पर मालिक करीम जे इल्म जे साम्हूं मौजूद आहे। सुभान सॼी दुनिया जे इल्मनि खे इकठे कयो उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म जे दाणे जे बराबर सुभान अल्लाह। ऐं नबी जो इल्म जेको आहे एॾो वसी आहे पर अल्लाह आलिमुल ग़ैब, अल्लाह इल्म ग़ैब ॾियण वारो ॼाण वारो पर अल्लाह ॾियण वारो सुभान उन जो इल्म जेको आहे उन जी का इंतहा ई कोन्हे न उन जी का शुरूआत करे सभु ॿुधाए सघूं था न जी का इंतहा। दोस्तो इन दौर जे अंदर मुल्क दौर जे अंदर केवड़ा लम्हे रखंदा गुलमन खे जाहिर सूचन जे जेल खे खुश्क मुलनि जे खुशबूअ खे ख़बर कंदा हक़ जो रस्तो सच जो रस्तो सुन्नत ते अमल शरीयत ते अमल मदीने वारे साईं जे फरमान ते अमल केवड़ा असांखे इहो हिते सेखारण आया इहो हिते सेखारियो ऐं हिन वक़्तु शदीद ज़रूरत आहे इन कम जी। असीं माण्हुनि खे मुस्तफ़ा जी अज़मत ॿुधायूं मुस्तफ़ा जी शान ॿुधायूं। अल्लाह से फरमातो है कि रसूल फकत अता सुभान फरमान बरदारी अल्लाह बेशक सुभान दोस्तों सॼो कुरान मुस्तफ़ा करीम जी तारीफ़ में भरे पियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक के अंदर आदम को मुस्तफा बनाया मदीने वाले साईं वाले अदब करो उनके सामने ॻाल्हाइणो कीअं उनके सामने वेहणो कीअं अल्लाह से की आयत में फरमाया है ला तक़ुल्ला इला फक़ुल्ला मदीने वाले से की तो शैतान हदीस हत्ता दम या नबी तो किबला असा में निगाह करे अल्लाह जा रसूल हमारे नजर करे ये बाम मदीने वाले से अर्ज कयो तो सुना सा नजर कर का रहमत जी नजर ताज मतलब पहले तरह मिला पार अल्लाह से उम्मत के सिखाया है नबी का फेल दोस्तों मुझे अकायद के दुरुस्त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत की शान उनका बाद नबी से आल के नबी से साथ अभी तव्हां चङे मुड़ुस पंहिंजे कोठ जी नथी मिले तव्हांखे पंहिंजे घर जी जॻह में नथी मिले वो फैसलो था कयो ॿार नथा मिलनि फैसलो था कयो माई नथी मिले मिट नथा मिलनि पाड़े वारा नथा मिलनि असां फैसला था कयो ओ 14 साल पुराणा ना असांजो दारे इख्तियार ना असांजो पहुच ना असांजो वजह नवाज़ हर गुरु पंहिंजे ईमान खे ख़राब करण लाइ भट हर गुरु जी हर गुरु जो फसाद हर गुरु जो ॻाल्हियूं उलमा बुज़ुर्गान जो कम अॼु जे दौर में इहो आहे त माण्हू हक़ जी राह ते हलाइण बेनमाज़ी खे तबलीग करणु नमाज़ पढ़णु
शरीर ते अमल कयो इताअत रसूल कयो इंसानियत पाण में पैदा थे ॾिसो त झगड़ा फसाद में लॻा पिया आहिनि चंद ॾींहंनि में असांजे शिकारपुर वारे पासे में अठ ॾह माण्हू जानवर माण्हू मारे छॾिया जुमे ॾींहुं फ़कीर नमाज़ पढ़ण पाण किसे रस्ते ते टायर गाॾी में हवा हिकिड़े माण्हू खे टुड़ाए सभई माण्हू वेठा माण्हू खे छॾाए जानवर खे माण्हू खे मारे छॾे फ़कीर कोई मारियो पर पूरा फ़कीर सबब मुझे भी मिले ना मोबाइल सारी छाए ये सारी छाए दोस्तों हैवानियत की मुल्क में फैल गई है अदा फसाद पूरी वाण में अनाव तकब्बुर वराय तकब्बुर अदा से वला अक़वाल जब बड़े बड़े दुश्मन वराई अदा से शैतान के वला से मीरा मालिक की इबादत क्या है ये क्या हुकुम के जो वाला से जो कौन है कि मरदूद दोस्तों हिन वक्त की जरूरत क्या है तो माण्हुनि खे मदीने वारे शइ से मोहब्बत जो सबब सुभान अल्लाह मदीने वारे शइ से सुन्नत जो सबब सुभान अल्लाह ऐं कम असांजे क़िबला पीर मिला सघनि सुभान अल्लाह दरबार वाला शरीफ में या साईं जो सबक रहा है पॉलिसी हुई जेकॾहिं को बि माण्हू हुजे हुनखे ॻाल्हि इहा मदीने वारे शइ सां मोहबत कीअं करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह एतिरो हुनखे मदीने वारे शइ जी मोहबत जो वरी ॿुधायो हुनखे लाड़ी बि थिए बड़को मतिलब ॿुधाए हुनजो ज़ाहिर हुनजो बातिन मदीने वारे शइ सुभान अल्लाह दोस्तों सिलसिलो चुको आहे काफ़ी कलाकनि खां उलमान खे ॿुधो आहे उलमान जी ॻाल्हियूं ॾिसो ॻाल्हियुनि ते अमल कयो ख़ुशूसन हिन आज़िज़ जॻह मां अंदरि गुज़ारिश रखी पर अर्ज़ गुज़ारिश इहा आहे दीन इस्लाम नालो में अल्लाह जो असांखे क़ुर ॾिनो हुन क़ुर ते अमल कयो अल्लाह जे क़ुर सां गॾु قد جاءكم من الله نور وكتاب مبين किताब मदीना उन नूर जी रोशनी सां पंहिंजी सिंधी खे मुनवर कयो ऐं क़ुर पढ़ी करे पंहिंजे मामलात खे क़ुर जे मुताबिक़ सुभान अल्लाह दोस्तों क्या मुस्तफा जी अज़मत अल्लाह के सभी नबी के रूहन खां वाइदो वठो थी वञे तव्हांजे दौर में मां पंहिंजे साथ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उनजी मसले ईमान लाड़ींदो उनजी मदद कंदो ऐं सभिनी खे इक़रार कयो मां चंद मिनट तव्हांजो वधायां मदीने वारे शइ अलबत बयान करण ते की कलाक की ज़रूरत मुस्तफा जी सुभान अल्लाह मुस्तफा करीम जो हुस्न इखलाक मुस्तफा करीम जा मौजज़ा बयान कया सुभान अल्लाह दोस्तों मुस्तफा जी अज़मत क्या है पाण पाण अव्वल मा ख़लक़ अल्लाह तीन जेका शइ अल्लाह से पैदा फरमायो सुभान अल्लाह कुल नबी व आदम बन मा यती मुस्तफा
बयान करण हर उलमा हर उम्मत बल्कि हर उम्मत की मदद तो अल्लाह अल्लाह लिखा 1600 साल कोशिश में मदीने वाले शहर की शान है जेको मदीने वाले शहर की शान है बना है तो गैर जो जनता यहूदी जो जनता अच्छी जो मुस्तफा की अजमत बयान करा सब तकलीफ थे पे के ये हो गई कोई चौका से नबी ने निशान और ये मक्के जो नबी जो सिवाय अल्लाह इन जगह और की हैसियत असन नबी निशान और जरूरत न काल अॼु जे मानी तमाम ये जायज कर लगा जड़ो करो से जड़ो सा जो है कि असा मदीने वाले साईं जा उठो जरे अल्लाह उन्हें किताब में शान बयान उनके खबर में आया लिख दीनो अब्दुल रहीम ने जवाब छीन मन यो असास नबी की शान में हर हमेशा कुछ न कुछ दुनिया में फसाद बर्बाद करने के लिए अमल करना चाहिए और जो मुकाबला भी और जो मुकाबला भी तो असली दीन से अमल कर रहा है दीनदारी हो जाती है तो रंग बहुत पाने लोग हिंदुस्तान में मुसलमान औरतों के घर के काम करते हैं लेहर के वो घर को पाए करे उन जिनका सा मुस्तफा जो फर्ज के आता है घर को चली ये ऐसा जो मुल्क में हो रही फैशन ये लाए पर्दे के लाए करे पर्दों थोड़ा सा सोचने खपे पंहिंजे पाण दोस्तों कुछ टाइम पहले हिकिड़ो जज साहब हैदराबाद में आसान आसान हाणे अंग्रेज आया मुल्क में क्रिकेट रांदि खेॾनि उन सुबह जी 9 बजे आज़ान मुझे के संग एवो तो सुकून आयो ना आवाज सुभान अल्लाह अजीब आवाज चला तो मियां ने ॿुधियो वरने पाकिस्तान में जेका असां आज़ान ॿुधिया इन में वरी लफ़्ज़ बि आहे सुभान अल्लाह सुभान दोस्तों गैर चवण नहीं अल्लाह अकबर असांखे वणे थो जो पाण के सराय मुस्तफा जो उम्मती जो नबी वाला नचो नाच न कयो जलसो दोस्तों दर हकीकत जो मुस्तफा करीम जो उम्मती ना यो मुनाफिक बेशक सुभान इन मानव सम्मति का बचो इन मानव ताल्लुक का बचो हक है सच वाला मन निकल सुभान अल्लाह दुआ है अल्लाह तबारक व तआला मन उधर बनी बारगाह में अल्लाह तबारक व तआला असा सभी के आगे तो जहां सबसे कोई सच्ची मोहब्बत आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बना अल्लाह दोस्तों वही रहो नंगर करे पो नंगर करे पो जो नंगर जो चला सभी दोस्तों पानी जगह दे रहो सभी दोस्त पानी जगह दे रहो इत्मीनान सुकून सा नंगर करे पो